16 दिसंबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फ़ी लीटर ₹11.85 लाथ जो वॾो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ लाइ शुरूआती वर्किंग तयारु कई वई आहे, जंहिं मूजिबि पेट्रोल ₹36 फ़ी लीटर ऐं डीज़ल ₹11.85 फ़ी लीटर सस्तो थियण जो इम्कान आहे। हिन खां सवाइ फ़ी लीटर गासलेट जे अघ में ₹11.70 ऐं लाइट डीज़ल ₹10.01 ताईं लाथ मुमकिन आहे। तजवीज़ कयल लाथ खां पोइ पेट्रोल जी नई क़ीमत ₹263.09 ऐं हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत ₹267.80 फ़ी लीटर थियण जा इम्कान आहिनि। ओघरा 15 दिसंबर ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि बाबति वर्किंग मोकिलींदो ऐं वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ पेट्रोलियम डिवीज़न नवां अघनि जो ऐलान कंदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त 16 दिसंबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फ़ी लीटर ₹11.85 लाथ जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ लाइ शुरूआती वर्किंग तयारु कई वई आहे, जंहिं मूजिबि पेट्रोल ₹36 फ़ी लीटर ऐं डीज़ल ₹11.85 फ़ी लीटर सस्तो थियण जो इम्कान आहे। हिन खां पोइ फ़ी लीटर गासलेट जे अघ में ₹11.70 ऐं लाइट डीज़ल ₹10.01 ताईं लाथ मुमकिन आहे। तजवीज़ कयल लाथ खां पोइ पेट्रोल जी नई क़ीमत ₹263.09 ऐं हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत ₹267.80 फ़ी लीटर थी वेंदी।